तो मूंखे पहुचण में रस्ते में वासी थोड़ी देर थी वई ऐं वरी भी एजाज़ के मुबारकबाद ॾियां थो ऐं एप्रिशिएट कयां थो कमिश्नर साहब के मूंखे ख़ुशी थींदी आहे त सभु ईअं कमिश्नर ॿिनि डिवीज़न्स जा ईअं कमिश्नर वॾी ऐं सिंध जे मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास ऐं पढ़ंदड़ माण्हुनि सां गॾु वेहनि ऐं जंहिंजी इहा चङाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे जॾहिं लाड़काणे में हो त उते म्यूज़ियम ठाहिण जूं ॻाल्हियूं पियो करे जॾहिं हैदराबाद में आयो त वतायो फ़क़ीर ते फेस्टिवल कई एॾो वॾो माण्हू एॾो वॾो थीम वताए फ़क़ीर ते कंहिं यादि ते कयो हुन ते वरी मंगी साहब खां पोइ वरी मनोज साहब वरी कयो हुते ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं एप्रिशिएट कयां थो त जॾहिं ओनरशिप ते मूं ॾिठी अलॉन्ग विथ हिस डिप्टी कमिश्नर ॿई ॼणा मौजूदु हुआ ऐं ईअं सभु कमिश्नर साहिबान ऑफिस जूं लज़तूं छॾे थोरो ॿाहिरि निकिरी कनि त आउं सम्झां थो त सोसाइटी में ब्यूरोक्रेसी पंहिंजो सुठो इमेज ठाहे सघे थी असां सियासतदाननि वांगुरु जो आऊं हर जॻह ते भॻो बीठो हूंदो आहियां इन करे मूंखे चवंदा आहिनि त तोखां ट्रेवलिंग पहुचे कीन थी मूं चयो आऊं कोशिशि करियां थो त कुझु आऊं पाण वारे लॾे जो सियासी लॾे जो वकार बाल कयां ऐं कुझु आऊं पंहिंजी पगड़ी बचायां जंहिंसां वणंदो उन ई सां प्यारु कंदुसि ऐं प्यार खे नेठि होशियारु कंदुसि प्यार खे ॾोह था अगरि सम्झो साईं इहो ई चयो त मां इहो ॾोह बार बार कंदुसि ऐं हाणे असां मोज़िज़ महिमाननि खे गुज़ारिश कंदासीं त साम्हूं चेयर्स ते हली विया आहिनि त जीअं असां पंहिंजा जेके असां अव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त असांजा जेके मुख़्तलिफ़ कॉलेजिस जा नौजवान शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उहे पंहिंजियूं परफॉर्मेंसिस ॾेखारींदा ऐं पहिरीं परफॉर्मेंस आहे जंहिंजो टाइटल आहे वी वांट पीस असीं अमन चाहियूं था गवर्नमेंट कॉलेज प्रेटाबाद हैदराबाद जा ही स्टूडेंट्स आहिनि जेके हिते परफॉर्मेंस पंहिंजी पेश कंदा